वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ सां ईरान जे सफ़ीर रज़ा अमीर मुक़द्दम जी मुलाक़ात ख़िते जी सूरतहाल ऐं अमन लाइ कोशिशनि ते ख़्यालनि जी ॾे वठि। मुलाक़ात में ईरान अमेरिका तकरार जे हवाले सां ॻाल्हि ॿोल, पाक ईरान ॿितरफ़नि लाॻापनि ऐं इलाक़ाई सूरतहाल ते बि ॻाल्हियूं थियूं। शहबाज शरीफ़ ॻाल्हियुनि जे ॿिए दौर में ईरान जी शमूलियत ते ज़ोर भरियो। ईरानी सफ़ीर तकरार जे हल लाइ पाकिस्तान जे सिफ़ारती कोशिशनि खे साराहियो। वज़ीर आज़म पारां ईरान सुप्रीम लीडर मुज्तबा ख़ामनई लाइ नेक ख़्वाहिशनि जो इज़हार कयो। ईरानी सफ़ीर जे ईरान अमेरिका तकरार जे हल लाइ ॻाल्हियुनि जी मेज़बानी ते पाकिस्तान जी तारीफ़ कई। नायब वज़ीर आज़म ऐं परॾेही वज़ीर इसहाक़ डार सां बरतानवी हाई कमिश्नर जैन मेरिट जी मुलाक़ात में ख़िते जे मौजूदा सूरतहाल ते ख़्यालनि जी ॾे वठि। ॿिन्ही धुरनि जे तकरारनि जो पुरअमन हल लाइ ॻाल्हियुनि ऐं सिफ़ारतकारीअ जी अहमियत ते ज़ोर। बरतानवी हाई कमिश्नर जो चवणु आहे त अमेरिका ऐं ईरान खे ॻाल्हियुनि जी मेज़ ते आणण में पाकिस्तान जो किरदारु साराह जोॻो आहे। अमेरिकी सदर डोनाल्ड ट्रंप जंगबंदी में वाध जो ऐलान, सामूंडी लंघ हुर्मज़ जी नाकाबंदी बरक़रार। पाकिस्तान जे वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ फील्ड मार्शल आसिम मुनीर जी दरख़्वास्त ते ईरान ते हमिलो मुलतवी करे छॾियो आहे। ईरान जी हुकूमत अंदरूनी तौर ते टुटल आहे, तंहिं करे हू ईरान जे गॾियल तजवीज़ अचण ताईं इंतज़ारु कंदा। अमेरिकी सदर डोनाल्ड ट्रंप जो सोशल मीडिया ते बयान चवे थो, जंगबंदी बावजूदि अमेरिकी फ़ौज ईरान जी नाकाबंदी जारी रखंदी ऐं सूरतहाल ते नज़र रखंदी। डोनाल्ड ट्रंप जो जंगबंदीअ में वाध हिक तरफ़ो क़दम आहे। ईरान अमेरिका जूं ॻाल्हियुनि लाइ रखियल शर्तूं मुकमल तौर ते रद्द करे छॾियूं। ईरानी स्पीकर जे सलाहकार जो चवणु आहे त ट्रंप जे जंगबंदीअ में वाध जी का बि अहमियत नाहे। नाकाबंदी जो तसलसल बमबारीअ खां मुख़्तलिफ़ नाहे। शिकस्त खाईंदड़ धुर शर्तुनि जो हुकुम नथी ॾेई सघे। जंगबंदीअ में वाध करण ते अमेरिकी सदर जा थोराइता आहियूं। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ जो बयान चवे थो, इस्लामाबाद ॻाल्हियुनि में तकरार जो मुस्तक़िल हल कढण लाइ जामे अमन मुआहिदे जी उमेद आहे। पाकिस्तान तकरारनि जे ॻाल्हियुनि ज़रिए हल लाइ कोशिशूं जारी रखंदो। उमेद आहे त ॿई धुरियूं जंगबंदीअ जी पासदारी जारी रखंदियूं। गॾियल क़ौमनि जे सेक्रेटरी जनरल जंगबंदी में वाध वारे ऐलान जी आजियां एंटोनियो गुतरेस चवे थो, पाकिस्तान जी टियाकड़ीअ वारनि कोशिशनि जी मुकमल हिमायत कयूं था। उमेद आहे त ॻाल्हियूं जामे ऐं जटादार हल जी राह हमवार कंदियूं। ईरान ऐं अमेरिका विच में सफ़ारतकारी लाइ मौक़िया पैदा थी विया आहिनि। धुरियूं इन अॻभराई खे अॻिते वधाइनि ऐं जंगबंदीअ जी भञगड़ी न कनि। उमेद त पाकिस्तान जी कोशिशूं हालतूं साज़गार बणाइण में मदद कंदियूं। ईरानी हथियारबंद फ़ौज जे अमेरिकी हमलनि ते तयशुदा हदफ़नि खे निशानो बणाइण जी धमकी। ईरानी फ़ौज जी मरकज़ी कमान ख़ातमुल अंबिया चवे थो, ईरानी फ़ौज मुकमल तौर ते तयारु आहे, 100% तयारी जी हालत में आहे ऐं हर वक़्तु कार्रवाई लाइ तयारु आहे। ईरान ख़िलाफ़ कंहिं बि क़िस्म जी कार्रवाई थी त ईरानी फ़ोर्सिस फ़ौरी ऐं भरपूर अंदाज़ में पहिरें खां मुक़ररु हदफ़नि खे निशानो बणाईंदी। ईरान ऐं सिपाह पासदारान जी ॾिहाड़ी ते मौक़े ते सदर मसूद पिज़ेश्कियान जो पैगाम। ईरानी सदर मसूद पिज़ेश्कियान जो चवणु आहे त सिपाह पासदारान क़ौमी ताक़त जे अलामत ऐं वतन जी दिफ़ा लाइ फ़ौलादी भित आहे। सिपाह पासदारान हर महाज़ ते दुश्मन जी नापाक मनसूबनि खे नाकाम बणायो आहे। वतन जे दिफ़ा लाइ पासदारान इनक़लाब जे ख़िदमतुनि खे ख़राज तहसीन पेश कयूं था। अॼु पहलगाम फ्लैग ऑपरेशन खे 1 साल मुकमल थी वियो आहे। पहलगाम वाक़ियो कूड़ी अना ऐं तकबर ते ॿधल सोच जी अक्कासी करे थो। भारत पहलगाम फॉल्स फ्लैग ऑपरेशन ते सवालनि जो तसली बख़्श जवाब न ॾेई सघियो। इतलात वारे वफ़ाक़ी वज़ीर अता तारड़ जी ॻाल्हि ॿोल संदसि चवणु आहे त कश्मीर तस्लीम थियल आलमी मसइलो ऐं भारत उन खे अंदरूनी मामिलो क़रार ॾिए थो। भारत अंदरूनी मामलनि खे बैरूनी ऐं बैरूनी मामलनि खे अंदरूनी रंग ॾेई रहियो आहे। दहशतगर्दी भारत जो अंदरूनी मामिलो आहे, जंहिंखे बैरूनी मसइलो बणाए पेश कयो थो। भारत में मुसलमाननि खे तशदुद जो निशानो बणाए पियो वञे। भारत में हिंदुत्ववाद नज़रिए सां अक़लियतुनि जा हक़ खसिया पिया वञनि। सिंध हुकूमत पारां अवाम खे सफ़रू सहूलतूं फ़राहम करण जो सिलसिलो जारी आहे।